में मौजूद आहियूं। मुंहिंजे वालिद साहब ॾाॾी ऐं चाचे जे क़त्ल केस जी ॿुधणी थी। हिन में तक़रीबन सुबुह खां वठी हिन केस में आर्ग्यूमेंट्स हलंदा रहिया ऐं जीअं त काफ़ी हेयरिंग्स खां ईअं ई थियो आहे त असां हर हिकु पॉइंट ते ऑनरेबल कोर्ट खे असिस्ट कंदा आहियूं। हाणे नेक्स्ट जेका डेट मिली आहे असांखे उहा 27 तारीख़ मिली आहे ऐं 27 तारीख़ ते इंशाल्लाह उम्मीद आहे त हिन केस में जस्ट जेको हाणे कमु रहे थो उहे कुझु केस लॉज आहिनि जेके असांखे ऑनरेबल कोर्ट खे ॾियणा आहिनि ऐं उनखां अलावा कंक्लूजन जे तरफ़ वेंदासीं। मतिलबु हाणे जेका नेक्स्ट हेयरिंग आहे उन में असांजी पूरी कोशिशि हूंदी त असां केस खे कंक्लूड करे ऐं जेको असां फाइनल जी तरफ़ वठी वञूं छो त असांजे वकील साहब जा आर्ग्यूमेंट्स हलनि था पिया। सो इंशाल्लाह पूरो उम्मीद आहियूं त कोर्ट हिकिड़ो मिसाली फ़ैसिलो ॾींदी ऐं अॻिते जे लाइ जेके सरदार जागीरदार ज़ुल्म कनि था उन्हनि खे हिकिड़ो वाज़े पैगाम ॾींदी त कोर्टूं जेके आहिनि उहे मज़लूमनि जे लाइ हिकिड़ो दरवाज़ो खुलियल आहिनि। छो त ॾिसो 9 सालनि खां मुंहिंजी हिकिड़ी जिदोजहद रही आहे ऐं 9 सालनि में मां इन जे लाइ बि इंसाफ़ घुरां थी त मुंहिंजे दिलि खे सुकून त मिलंदो पर जेके सिंध में ज़ालिम जागीरदार सरदार आहिनि उन्हनि खे हिकिड़ो पैगाम मिले कानून ऐं आइन जे तरफ़ खां त तव्हां ज़ुल्म करे बची नथा सघो। त इंशाल्लाह असां ईंदासीं, केस परसू कयो आहे, परसू कंदासीं ऐं कोर्ट खां ॿाहिरां बि अगरि मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े कयां त सरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ असांजी हीअ जिदोजहद जारी और सारी रहंदी जेसिताईं हिन निज़ाम खे असां जेको